सिंध बलूचिस्तान को मिलाने वाले शहजाद कोट का मेन गड़ी खैरो रोड भी बरसाती सैलाब से शदीद मुतासिर हुआ। रोड पर खौफनाक हादसा से इलाका मकीन खौफजदा और परेशान। परेशानी जो मुंह ॼणंदो पए। रात आ धरात आ। हे सिंध बलोचिस्तान जो मेन रोड आ जेको गड़ी खेरे खां उते भी वञे थो। हिते असां अचूं था लोड सां, हिते ॾाढी परेशानी थी थिए। परियों का गाड़ी स्पीड में अचे या वरी हेॾो माना कट में घणा ई नुक़सान थियनि था। जेके तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो त माना हेॾो कट ॾियण लाइ बरसातुनि वारो हिन महिल ताईं रस्तो ठाहियो कोन थो। असां महिरबानी करे हे रस्तो सिधो कयो वञे। रास्ता ख़राब लॻा पिया आहिनि, खंड बंड लॻा पिया आहिनि। 4 खंड होॾे 4-5 खंड होॾे ने। इहे असां रस्तो ठाराए ॾियो। ॻोठ ॿोफ जे महिल रस्तो ख़राबु उहो बि ठाराए ॾियो। सभु कुझु ॾिसी सघो था। हितां असांजो बलोचिस्तान आहे जेकमाबाद जी आमदनी सॼी असांजे शहजाद कोट में आहे। जेको सो तमामु ग़लति कट आहिनि। जेके हिन कटनि जी अगरि मालूमातुनि जे हिसाब सां तव्हां विज़िट कयो, रस्तो सफ़ा ख़राबु आहे ऐं इनखे फ़ौरन इन जी वार कई वञे। हे असां पाण ई रात जे टाइम में तव्हां स्कूटर ते किरी पिया आहियूं। ॾाढी तकलीफ़ आहे असांखे अचणु वञणु। असांजा ट्रच थिए थो, हिनखे 5-8 कट लॻल आहिनि जंहिंजे करे हादसो बि थी वियो आहे। हिकिड़ो हमारा मरी वियो आहे। बराए महिरबानी असां गवर्नमेंट खे अपील था कयूं हे कटनि खे सुहिणे नमूने सां बंदि करे ठाहे त जेका हादसनि खां बचाव थी वञे। असांजी ॾाढी तकलीफ़ आहे। अचूं था ग़रीब माण्हू भला अचूं था हिते रोज़गार जे हिसाब सां, पर हिते तकलीफ़ असांखे ॾाढी थिए थी। तकलीफ़ थिए थी, कट लॻल आहे। हिनखे महीने खां मथे थी वियो आहे, मतिलबु भराई थी आहे पर सही न थियो आहे, कमु भलो न थियो आहे। तमामु घणी परेशानी आहे। गड़ी खेरो रोड शहजाद कोट मिलाईंदड़ आहे। हिकिड़ो असांखे ॾाढी दुश्वारी ऐं जेको ॾाढी परेशानी आहे ॻोठनि में अचण वञण जे लाइ। उन खां अलावा असांजो हिननि कटनि खां हादसा बि कुझु थिया आहिनि। सो पाण था तव्हां गाॾियूं केॾो तकलीफ़ सां अचनि वञनि थियूं या आवाम केॾो परेशान आहे। सो असांजो हुकूमत खां मुतालबो इहो आहे महिरबानी करे हे जेके कट आहिनि सही तरीक़े सां बंदि कराए बेचैनी ख़त्म कई वञे आवाम जी। वश न्यूज़ से बात करते हुए उनका मजीद कहना था कि सिंध बलूचिस्तान को मिलाने वाला ये गड़ी खैरो रोड अब खूनी रोड बन चुका है। इस रोड पर खूनी हादसा अब मामूल बन चुके हैं। उन्होंने मुतालबा करते हुए कहा कि एक तो रोड को रिपेयर की जाए और बरसाती सैलाबों के बायस लगाए गए कट मुकम्मल तौर पर बंद करके सही किए जाएँ। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहजाद कोट।